बिस्मिल्लाह रहमान रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आहियां हाकिम नसीरानी। नाज़रीन, इल्मु अदब कंहिं मकतब जो मोहताज नाहे। कुझु अहिड़ा बि माण्हू आहिनि असांजा अदब जे मैदान में जेके कंहिं दर्सगाह जो दर न ॾिठो, जेके कंहिं उस्ताद जे वटि वेही करे अलिफ बे न पढ़िया, लेकिन अदब जे मैदान में एॾो वॾो नालो कमायूं जो दुनिया उन्हनि खे, उन्हनि जे इल्म खे, उन्हनि जे अदब खे, उन्हनि जे सनफ़नि खे सलाम पई करे। सो अॼु रमज़ान शरीफ़ जी मुनासिबत सां असां हिकु अहिड़े ई बहितरीनु इंसानु, बहितरीनु सुघड़, बहितरीनु शाइर, बहितरीनु नात ख़्वां साईं ग़ुलाम मुस्तफ़ा चाचड़ साहब खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो आहे। साईं जन खे मां पंहिंजे प्रोग्राम लाट में भली कार चवां थो। महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजे प्रोग्राम में घुरायो आहे। तव्हांजा लख थोरा अहसान, असां गुण ॻाईंदासीं वॾा। महिरबानी तव्हां। नाज़रीन, जीअं मां तव्हांखे अॻु में अर्ज़ु करे चुको आहियां त साईं बिल्कुलु अलिफ बे नथा ॼाणनि, कंहिं किताब जा खे पढ़ियो न अथऊं, लेकिन अलाह ताला जी रम्ज़ खे ॼाणनि था पिया त अलाह ताला जेकी रम्ज़ हिन दुनिया में जंहिं अंदाज़ सां रखी आहे, उनखे साईं जन पंहिंजे लफ़्ज़नि में कहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ सां बयानु कनि था पिया। ऐं उहो त हिकिड़ो ॿियो मसइलो आहे, मौज़ू आहे जेको असां अॻिते हली करे डिस्कस कंदासीं ॿिए कंहिं प्रोग्राम में। अॼु साईं खे ख़ासि तौर ते मां पंहिंजे हिन प्रोग्राम लाट में नात जे लाइ घुरायो आहे, छो जो जीअं तव्हां ख़बर आहे त रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो हले थो पियो। इन में ज़िकिर मुस्तफ़ा, अलाह जो ज़िकिर ज़रूरी आहे, छो जो इहो ई ज़िकिर आहे जेको असां सभिनी जे छुटकारे जो सबबु थी सघे थो पियो। तो सो साईं जन असांखे तव्हां छा ॿुधाईंदोसीं? नात ॿुधाईंदा साईं। इहा शाइरी कंहिंजी हूंदी थी? मुंहिंजी पंहिंजी आहे, ग़ुलाम मुस्तफ़ा। नाज़रीन, तव्हां साईं जे लफ़्ज़नि मां महज़ूल थींदो त साईं जेके अलाह जे रसूल जे शान में जेके जुमिला लिखिया आहिनि या जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं साईं पेश कंदा, तरन्नुम में पेश कंदा। साईं जन बिस्मिल्लाह जी। जिमें आया दिल बर जानी, इवें देखण आयुस लोक सजा। जिमें आया दिल बर जानी, इवें देखण आयुस लोक सजा। पेर रखण दी जाह न थी वे, उतां गॾु थी गया ॻोठ सजा। मैं भी हर शइ को सींगार छुड़िया, क्या ॻोठ गली अॻवार सजा। जॾहिं घिन ग़ुलाम मुस्तफ़ा को कोल मिलायस, थी ख़ुशि गया संसार सजा। हाँ, हर शइ दा सींगार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई। हर शइ दा सींगार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई। जेको लोह कुकर सोन छोड़े, जेको लोह कुकर सोन छोड़े, वो पारस यार भी तूं ई, वो पारस यार भी तूं ई। हर शइ दा मुख्तियार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई। ॿी कहिड़ी इबादत करां मैं, ॿी कहिड़ी इबादत करां मैं, मॾ कलाम क़ुरान भी तूं ई, मॾ कलाम क़ुरान भी तूं ई। हर शइ दा मुख्तियार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई। देख जिब्राइल हैरान थी गया, देख जिब्राइल हैरान थी गया, ए धरती आसमान जी तूं ई, ए धरती आसमान जी तूं ई। हर शइ दा मुख्तियार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई, मॾ अखीं दा ठार भी तूं ई।
गुलाम मुस्तफ़ा को जा रंग लाते, गुलाम मुस्तफ़ा को जा रंग लाते, वो रंगी रंगदार भी तू ही, वो रंगी रंगदार भी तू ही, हर शैदा मुख्तियार भी तू ही, मडे यकीन दा ठार भी तू ही, मडे यकीन दा ठार भी तू ही। सुभान अल्लाह, जज़ाक अल्लाह। अल्लाह ताला जे नबी जी बहितरीन तारीफ़। नाज़रीन, अल्लाह जे नबी जे लाइ ख़ुदि अल्लाह ताला ही फरमायो त ए इंसानो, मां आसमान में वेही करे फ़रिश्तनि सां सोणे रसूल जो ज़िक्र कयां थो, तव्हां ज़मीन ते रही करे मुंहिंजे प्यारे महबूब जो ज़िक्र कयो। छो जो नबी जो ज़िक्र ख़ुदि अल्लाह बि करे थो पियो, ऐं अल्लाह बेनियाज़ आहे, हर शइ खां बेनियाज़ आहे। उनखे उहो बेपरवाह आहे, कंहिं शइ जी परवाह कोन्ह अथसि, कंहिं जी ज़रूरत कोन्ह अथसि। हू पंहिंजी कुदरत जो पाण क़ादिर आहे। हू कुदरत हुनजे हिकिड़े लफ़्ज़, हिकिड़े ख़्याल जी मोहताज आहे। हू सिर्फ़ु चवनि कुन फ़यकून जिन था त दुनिया ठही वञे थी पई, लेकिन उहो अल्लाह पंहिंजे रसूल हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ आसमाननि में कनि था, ऐं असांखे चवनि था पिया इंसाननि खे त तव्हां उनजे ज़मीन ते ज़िक्र कयो, उनजे दरूद पढ़ो। छो अल्लाह बि दरूद पढ़े थो, अल्लाह जा फ़रिश्ता बि दरूद पढ़नि था पिया, त असांखे घुरिजे असां बि उन सोणे रसूल जो ज़िक्र दरूद शरीफ़ हिन ज़मीन ते कंदा रहूं। छो जो इहो ई ज़िक्र आहे जेको असांजे छुटकारे जो सबबु थी सघे थो। असांखे ॾींदा इजाज़त, वरी ॿिए कंहिं महिमान सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह भाई।